खबर शामिल कयूं पिया छटो खां। एसटीएफ पारां निसार कीरो जे मथियां सियासी इंतकामी कार्रवाइयों तहत कूड़ा केस दाख़िल करण ऐं संदसि घरवारी ऐं वालदा खे गिरफ़्तार करे गुम करण खिलाफ़ बुहारा शहर में एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई। एसटीएफ पारां निसार कीरो जे मथियां सियासी इंतकामी कार्रवाइयों कंदड़ एसएसपी ज़िले नवाबशाह के खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरो शहर खां प्रेस क्लब बुहारा के अॻियां धरने में बदिलजी वियो, जंहिंखे एसटीपी ज़िला ठटे के अगवान अली मोहम्मद मालियो, तालका मीरपुर साकरो जो अगवान सालिया मोहम्मद मल्ला, तालके घोड़ाबाड़ी जो अगवान मिठो लाशारी, कामरेड हबीबुल्लाह पलीजो, अली मोहम्मद होलानी, अब्दुल गफूर सुमरो ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त निसार कीरो हिकु क़ौम परस्त अगवान आहे, जंहिंजो कसूर इहो आहे त पाण वॾेरनि खिलाफ़ नवाबशाह में सगारो आवाज़ आहे, जंहिं करे वांगारी पुलिस संदन मथां कूड़ा केस दाख़िल कयूं। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। निसार कीरो सां गॾु आहियूं। उन मौक़े ते अॻवाननि खिताब कंदे मुतालबो कयो त एसटीपी ज़िले नवाबशाह जे क़ौमी कारकुननि ते थियल कूड़ा केस फौरी तौर ख़त्म करे निसार कीरो जी फैमिलीअ खे हिरासान करणु बंदि कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। रिपोर्ट कराए मोहम्मद अशरफ ख़ास केली, ब्यूरो चीफ बे न्यूज़।